अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां मोहम्मद उस्मान मल्ला। सर्वेच न्यूज़ जे सभिनी ॾिसंदड़नि खे भलीकार। बुलेटिन में शामिल कंदासीं हिन वक्त जी हिकु अहम ख़बर। कंदकोट भरिसां गोसपुर में बाबा गरीबदास मंदिर में 300 साल पुराणो होलीअ जो 3 ॾींहनि वारो मेलो पुॼाणीअ ते पहुतो। मेले में सिंध भर खां हज़ारनि जे तइदाद में अक़ीदतमंदनि शिरकत कई, जंहिंमें औरतूं ॿारड़ा शामिल थी दरबार ते हाज़िरी भरी। बे पासे कोरोना जे करे ॿियनि मुल्कनि मां अक़ीदतमंद शिरकत न करे सघिया। मौजूद आहियूं गोसपुर जे बाबा गरीबदास मंदिर में, जिते होली बाद प्रोग्राम थी रहियो आहे। असां पुछंदा उहो छा था चवनि इन प्रोग्राम छा चवंदा। ये होली जो प्रोग्राम 300 सालनि खां होली जे मौक़े ते ही बाबा गरीबदास मंदिर में मेलो लॻंदो। इन में सिंध जी कुंड कच्छ खां पांधीअड़ा ईंदा आहिनि ऐं पंहिंजूं मन्नतूं खणी ईंदा आहिनि ऐं हिते अची करे मंदर में पंहिंजो ख़ुशियूं कंदा आहिनि, पाण में मिलंदा आहिनि ऐं मोहबत वंडींदा आहिनि। उनखां अलावा 24 कलाक हिते पंहिंजो लंगर प्रसाद जो बंदोबस्तु हूंदो आहे। मज़हबी प्रोग्राम बि हूंदा आहिनि। हिते गुरु ग्रंथ साहिब जो, गीता साहिब जो पाठ साहिब हूंदो आहे 3 ॾींहं ऐं मुसलसल उन जो दौरु हलंदो रहंदो आहे। उनखां अलावा सूफ़ियानी महफ़िल ऐं उनखां कल्चरल महफ़िल बि हूंदियूं आहिनि हिते ऐं माण्हू उन में बि इंजॉय कंदा आहिनि ऐं चैरिटी प्रोग्राम बि हूंदा आहिनि ऐं ब्लड डोनेशन हिते बैंक लॻंदी आहे, जंहिंमें सभई माण्हू अची करे हिते रत जो अतियो ॾींदा आहिनि, जेको असां ज़रूरतमंद खे पहुचाईंदा आहियूं ऐं इहा बि असां रत जो अतियो मुर्शिद खे भेटा पेश कंदा आहियूं। उनखां अलावा 24 कलाक हिते ख़ैराती अस्पताल हलंदी आहे 3 ॾींहंनि जे लाइ ऐं सिंध जा असांजा संत बि हिते असांखे दुआऊं ॾियण जे लाइ ईंदा आहिनि हिन मौक़े ते ऐं उन्हनि जो दीदार बि कंदा आहियूं ऐं पाण में मिलंदा बि आहियूं, सभु ख़ुशियूं कंदा आहियूं ऐं हीउ मेलो गॾिजी करे हर होली जे मौक़े ते असां मल्हाईंदा आहियूं। वॾो त्योहारु आहे होली जो त्योहारु। पूरी सिंध में ही जेको होली जो मेलो आहे इहो बाबा गरीबदास मंदर में ई लॻंदो आहे। पूरी दुनिया में, बल्कि पूरी दुनिया जा त माण्हू न अची सघिया नी कोरोना जे करे, पर पूरी सिंध जा माण्हू हिन मेले में शरीक नी बाबा गरीबदास मंदर ते अची करे पंहिंजो मथो टेकनि था, पंहिंजूं जेके आसूं आहिनि उहे पूरायूं करनि था, मुल्क ऐं क़ौम जी ख़ुशहाली लाइ दुआऊं घुरनि था ऐं जंहिंखे औलाद न थींदी आहे उन लाइ बि ख़ासि हिते हवन जो बंदोबस्तु हूंदो आहे। हवन साहिब जॾहिं थींदो आहे त उन्हनि जूं मन जूं कामनाऊं जेके आहिनि उहे पूरियूं थींदियूं नी ऐं साल साल खां पोइ हवन साहिब बि स्पेशल हिते कयो वेंदो आहे उन्हनि लाइ जंहिंखे औलाद न हूंदी आहे। असां दुआ घुरायूं त मुल्क बि तरक़ी करे, ख़ुशहाल थिए, अमन क़ाइमु थिए ऐं ग़रीब गुरबत जेकी आहे उहा बि ख़तमु थिए। हिन मेले दर हिन बाबा गरीबदास मंदर में सभ जूं आसूं पूरियूं थियनि, इहा ई सभिनी खे, इहा ई मुर्शिद खे वेनती आहे, मुर्शिद खे अरदास आहे, मुर्शिद खे गुज़ारिश आहे त सभ जूं जेके आहिनि उहे दिली ख़्वाहिशूं पूरियूं करनि ऐं कोई बि ॾुखियो न हुजे, मुल्क असांजो ख़ुशहाल ऐं अमन जो गहवार हुजे। मेले में शरीक अक़ीदतमंदनि लाइ रिहाइश ऐं खाइण पीअण जो बंदोबस्तु पिणु कयो वियो हो। मेले में सिंध जे मशहूर फनकारनि भगत सुशील कुमार, सोनू कुमार, विनोद कुमार ऐं निरोधा मालनी बि शरीक थी बाबा गरीबदास जे शान में भॼन ॻाए आयल अक़ीदतमंदनि खे झुमाए छॾियो। जॾहिं त मेले में शरीक अक़ीदतमंदनि मुल्क ऐं क़ौम जे ख़ुशहाली लाइ ख़ुसूसी दुआऊं घुरियूं ऐं हिंदू पंचायत अॻवान मुखी सुरेश कुमार, महेश कुमार, राज खन्ना, राजेश, दिलीप कुमार ठाकुर,
दिलीप कुमार जीवाणी ऐं ॿियनि अक़ीदतमंदनि जो चवणु हो त असांजो मुर्शिद बाबा गरीबदास जॾहिं ज़िंदा हो तॾहिं खां ही होली जो मेलो मल्हाए रहिया आहियूं। मेले में साईं नारायण बच्चन शिकारपुर वारो, साईं करतार लाल राजस्थान वारो, साईं कीपलगर ऐं मनोहर लाल पन्नू अकल वारनि बि पंजनि मुरीदनि खे दर्शन ॾिनो। जॾहिं त आयल अक़ीदतमंदनि जो चवणु हो त मेले में शिरकत कंदा आहियूं त असांखे ख़ुशी थींदी आहे ऐं मन खे सुकून मिलंदो आहे। ॿिए पासे सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया विया हुआ।